अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल अस्रि इन्नल इंसाना लफ़ी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। हिन सूरत में अल्लाह पाक इंसाननि जे पका लाइ पूरे दीन जो ख़ुलासो फरमायो आहे। फरमायो वल अस्र ज़माने जी कसम इन्नल इंसान लफ़ी खुस्र, सभु जा सभु इंसान खसारे ऐं घाटे में आहिनि। खसारो छा जो शिरक जो, कुफर जो, नमाज़ छॾे ॾियण जो, रोज़े छॾे ॾियण जो, हज न अदा करण जो, ज़कात न ॾियण जो, कूड़ जो, गीबत जो, ज़िना जो, गिला जो, चुगली जो। मतलब कि जेका बि अल्लाह पाक जी नाफ़रमानी आहे उहो सभु जो सभु खसारो आहे। इन ते ई इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जो कौल आहे त अल्लाह पाक इंसाननि जी हिदायत लाइ ख़ाली ही हिकु सूरत बि नाज़िल फरमाए हा त ही काफ़ी हुई। पोइ अल्लाह पाक अॻियां फरमाए थो इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। अल्लाह पाक खसारे खां बचण लाइ 4 शर्तूं रखियूं आहिनि। मतलब कि कामयाबी लाइ जेके आहिनि असांखे 4 कम करणा पवंदा। इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति, पहिरियों ईमान आणियो। कामिल ईमान 3 ॻाल्हियुनि जे मजमूमे जो नालो आहे। पहिरियों क़ल्बी तस्दीक करण, यानी दिल सां उन्हनि ॻाल्हियुनि ते यकीन करण। ॿियो ज़ुबान सां इक़रार करण, टियों बदन सां अमल करण। ईमान जूं 3 शाख़ूं आहिनि जेके 3 हिस्सनि में विरायल आहिनि। पहिरियों हिस्सो जंहिंजो तालुक़ नियत, एतमाद ऐं क़ल्बी अमल सां आहे। ॿिए जो तालुक़ ज़ुबान ऐं टे जो तालुक़ बाक़ी सॼे बदन सां आहे। ईमान जूं सभु ॻाल्हियूं उन्ही 3 हिस्सनि में दाख़िल आहिनि। पहिरियों क़िस्म जंहिंमें 3 ॻाल्हियूं आहिनि। अल्लाह ते ईमान आणणु, जंहिंमें संदसि ज़ात ऐं सभिनी सिफ़तुनि ते यकीन करणु आहे। उहो अकेलो आहे ऐं संदसि केर बि शरीक न आहे। ॿियो काइनात जूं सभई शयूं अल्लाह ताला पैदा कयूं आहिनि जेके हिकु ॾींहुं फ़ना थी वेंदियूं ऐं फ़क़ति सदाईं अल्लाह सदाईं ज़िंदा रहंदो। मलाइकनि ते ईमान आणणु, तक़दीर ते ईमान आणणु, सुठी हुजे या ख़राब हुजे सभु अल्लाह जी तरफ़ खां आहे। क़यामत जे सचे हुअण ते ईमान आणणु, जंहिंमें क़बर जा सवाल जवाब, क़बर जो अज़ाब, मरण खां पोइ वरी जीअरो थियणु, दुनिया में रहण वारी वक़्त जो हिसाब थियणु ऐं अमाल तरणु, पुल सिरात तां लंघणु, जन्नत जो यकीन हुअणु, मोमिन सदाईं उन में रहंदा। दोज़ख जी पक हुजणु, उन जो सख़्त अज़ाब ऐं काफ़िरनि ऐं मुशरिकनि सदाईं उन में रहंदा। अल्लाह ताला सां मुहबत करणु, अल्लाह जे ख़ातिर संदसि ॿारनि सां मुहबत करणु ऐं काफ़िरनि मुशरिकनि खां नफ़रत करणु, असहाबनि जी इज़त करणु ऐं आले मुहम्मद सां प्यार करणु, पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत करणु, मथनि दुरूद पढ़ंदो रहणु, संदुनि सुन्नतुनि जी पाबंदी करणु, इख़लास जंहिं में रिया न करणु, मुनाफ़िक़त खां बचणु, दिलि सां तौबा करणु, वरी गुनाह न करणु जो वाइदो करणु, अल्लाह जो ख़ौफ़ करणु, अल्लाह जी रहमत में उमीदूं रखणु, अल्लाह जी रहमत मां ना उमीद न थियणु, अल्लाह ताला जो शुक्र अदा करणु, वाइदे वफ़ा करणु, सब्र करणु, वॾनि जी इज़त करणु, रहमदिली, नंढनि सां प्यार करणु, मुक़दर ते राज़ी रहणु, तवक्कल करणु, पाण खे ॾिसणु जंहिंमें नफ़्स जो सुधारो बि शामिल आहे, वेर ऐं कीनू न रखणु जंहिंमें हसद बि शामिल आहे, हया करणु, गुस्सो रोकणु, फ़रेब ऐं धोखो करण खां बचणु, उन में मकर बि दाख़िल आहे, दुनिया सां दिलि न लॻाइणु जंहिं मां माल गॾु करे रखण बि शामिल आहे। ॿियो क़िस्म ज़ुबान जो अमल आहे। हिन में 7 ॻाल्हियूं शामिल आहिनि। कलमो तैयब पढ़णु, क़ुरान पाक जी तिलावत करणु, इल्मु सिखणु, ॿियनि खे इल्मु सेखारणु, दुआ करणु, अल्लाह जो ज़िक्र करणु जंहिंमें इस्तग़फ़ार बि शामिल आहे ऐं ख़राब ॻाल्हियुनि खां रोकणु ऐं पाण बि ख़राब ॻाल्हियुनि खां बचे। टियों क़िस्म ईमान जो बदन जो एमाल शामिल आहे, जंहिंमें कुल 40 आहिनि जेके 3 हिस्सनि में विरायल आहिनि। पहिरियों हिस्सो इंसान जी ज़ात सां तालुक़ रखे थो, जंहिंजा 16 जुज़ आहिनि। हिकु पाकाई ऐं बदन जी पाकाई, कपिड़ा पाक रखणु, घर पाक रखणु, हिन में हैज़ नफ़ास
जनाबत जो गुसल ऐं निमाज़ लाइ क़ुरान जी तिलावत करण लाइ विज़ू करणु शामिल आहे। ॿियो निमाज़ जी पाबंदी करणु जंहिंमें फ़र्ज़ ऐं सुन्नतूं नफ़िल ऐं क़ज़ा निमाज़ूं पढ़णु शामिल आहे। सदको जंहिंमें ज़कात फितरो ऐं ख़ैरात वग़ैरह शामिल आहे। रोज़ो फ़र्ज़ हुजे या नफ़िल, हज करणु, उन में उमरियो करणु ऐं तवाफ़ बि शामिल आहे। इतिकाफ़ में वेहणु, लैलतुल क़दर तलाश करणु बि शामिल आहे। दीन ख़ातिर घर छॾणु जंहिंमें हिजरत बि शामिल आहे। अल्लाह जे नाले नज़र व बासण ॾियणु, कसम पूरा करणु, कफ़ारो ॾियणु, निमाज़ में तोड़े आम तौर उघाड़प जो ख़्यालु रखणु, क़ुर्बानी करणु, क़ुर्बानी जे जानवर जे लाइ खाधे पीते जो इंतज़ाम करणु, जनाज़े जा जुमली कम पूरा करणु, फ़र्ज़ ॾियणु मतिलब के कर्ज़ अदा करणु, दुनिया जा मामला चङी रीति हलाइणु ऐं व्याज खां बचणु, सची शायदी ॾियणु ऐं सच खे न लिकाइणु। ऐं इन ई जो ॿियो हिसो आहे माण्हुनि सां सुठी हालत हलण बाबति, जंहिंजा 6 जुज़ आहिनि। पहिरियों निकाह जे ज़रिए हरामकारी खां बचणु, ॿियो अहलो अयाल जे हक़नि जो ख़्यालु रखणु ऐं पूरा करणु, उन में नौकर ऐं ख़ादिम जा हक़ बि शामिल आहिनि। वालिदेन सां सुहिणो सलूक करणु, संदुनि चवण मञणु ऐं इज़त करणु, औलाद जे सुहिणी तरह परवरिश करणु ऐं तालीम व तरबियत करणु, सुलह रहमी करणु, वॾनि जी फर्मा बरदारी ऐं इताअत करणु बि शामिल आहे हिननि में। ऐं टियों हिसो हुन में आम हक़ शामिल आहिनि, जंहिंमें 18 ॻाल्हियूं आहिनि। पहिरियों अदल करणु, ॿियो हक़ ते हलंदड़ जमायत जो साथ ॾियणु, वक़्त जे हुकूमत जी इताअत करणु, पर शर्त उहो आहे त उन जा हुकुम शरीयत जे ख़िलाफ़ न हुजनि। चौथों समाजी मामला सुधारणु, कूड़नि खे सज़ा ॾियणु ऐं बाग़ियुनि जे ख़िलाफ़ जिहाद करणु, नेक कमनि में ॿियनि जी मदद करणु, नेक कमनि जो हुकुम ॾियणु ऐं बुछड़नि कमनि खां झलणु, नेक कमनि में वाइज़ ऐं तबलीग शामिल आहे। शरी हुकुम लागू करे उन ते पाबंद कराइणु, जिहाद करणु जंहिंमें मोर्चनि जी हिफ़ाज़त करणु बि शामिल आहे। अमानत वापसि ॾियणु, कर्ज़ ॾियणु, पाड़ेसिरनि जा हक़ पूरा करणु, जाइज़ तरीक़े सां माल गॾु करणु, नेक ऐं जाइज़ कमनि में माल ख़र्च करणु, कंजूसी खां बचणु, सलाम करणु ऐं सलाम जो जवाबु ॾियणु, पाण खे छिकी अचे त अल्हम्दुलिल्लाह चवणु ऐं ॿिए खे अचे त यरहकुमुल्लाह चवणु ऐं अहिड़ा कम न कजनि जिन सां माण्हुनि खे रंज पहुचे, माण्हुनि खे तकलीफ़ खां बचाइणु, रस्ते मां तकलीफ़ ॾींदड़ शयूं जहिड़ोक पथर, कंडा, शीशनि जा टुकर वग़ैरह हटाइणु। इहे तक़रीबन ईमान जूं 70 शाख़ूं आहिनि। अल्लाह पाक सूरतुल असर में जेके 4 शर्तूं ॿुधायूं, उन मां पहिरियों शर्त हुई ईमान ऐं ॿियो शर्त आहे अमल साले। अमल साले में असां ते जेतिरा बि फ़राइज़ लागू आहिनि, जी निमाज़, रोज़ो, हज, ज़कात वग़ैरह, सभु जा सभु उन्हनि ते पूरो पाबंद रहणु। पोइ अॻियां अल्लाह पाक फरमायो, ॿियनि खे उन जी वसियत करणु। वसियत उहे कंदा आहिनि जेके वञण वारा हुजनि। अल्लाह पाक सूरतुल रहमान में हिकु जॻह ते फरमायो, कुल्लु मन अलैहा फ़ान, ज़मीन ते जेको कुझु आहे उहो फ़ानी आहे। वरी फरमायो, व यबका वजहू रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम, सिर्फ़ तव्हांजे रब जी ज़ात जेका अज़मत ऐं इज़त वारी आहे उहा ई बाक़ी रहंदी। वरी हिकु ॿी जॻह ते अल्लाह पाक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो, तव्हां अफ़ज़ल उम्मत आहियो जंहिंखे माण्हुनि जे नफ़े रसाइण लाइ मोकिलियो वियो आहे। तव्हां चङनि ॻाल्हियुनि जो हुकुम करियो था ऐं बुछड़ियुनि ॻाल्हियुनि खां रोकियो था ऐं अल्लाह ते ईमान आणियो था। ऐं तव्हां मां अहिड़ी जमायत हुअणु खपे जेका माण्हुनि जे ख़ैर जी तरफ़ सॾे ऐं चङियुनि ॻाल्हियुनि जो हुकुम करे ऐं ख़राब ॻाल्हियुनि खां रोके। उहे ई कामयाब आहिनि जेके इहे कम कनि। इन मां ख़बर इहा पई त ख़ाली नेक अमल करणु ऐं ईमान आणणु काफ़ी कोन्हे, ॿियनि खे हुन जी दावत ॾियण बि असां ते फ़र्ज़ु आहे। उन ई करे रिसालत ऐं नबूवत जो सिलसिलो बि बंदि कयो वियो। हाणे
अॻे नबियुनि ऐं रसूलनि वारा कम उम्मत मुहम्मदिया खां वरिता वेंदा ऐं क़यामत ताईं जारी रहंदो। सूरतुल असर में अल्लाह पाक जेके 4 शर्तूं ॿुधायूं खसारे खां बचण जूं, पहिरियों ईमान आणणु, ॿियो नेक अमल करणु ऐं टियों दावत ॾियणु ऐं चौथी शर्त वतवासो बिल हक़ वतवासो बिल सब्र करणु ऐं ॿियनि खे उनजी नसीहत करणु। हिकु ॾींहुं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इसहाबिन सगोरनि खे ॿुधायो त अल्लाह ताला मूंखे फरमायो तुंहिंजे लाइ मके जा जबल सोना करे छॾियां। मूं अर्ज़ु कयो ते अल्लाह, मूंखे उहो पसंदि आहे त हिकु ॾींहुं पेट भरे खायां ऐं हिकु ॾींहुं बुखियो रहां। जंहिं ॾींहुं बुखियो रहां तोखे ॿाॾायां ऐं सब्र कयां, ऐं जंहिं ॾींहुं खावां उन ॾींहुं तुंहिंजो शुक्र कयां, तुंहिंजी तारीफ़ कयां। ऐं हिकु ॿी जॻह ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु औरत आई जंहिं ॿुधायो त मूंखे मिर्गी जो असरु आहे ऐं मिर्गी जे दौरे पवण साण ई आउं पंहिंजा कपिड़ा वग़ैरह लाहे छॾींदी आहियां, त पोइ मुंहिंजे लाइ दुआ कयो त मूंखे ही बीमारी ख़तमु थी वञे। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फरमायो त हिन बीमारी में अगरि जे तो सब्र कयो त तोखे जन्नतुल फिरदौस में वॾो मक़ाम मिलंदो। चओ त तुंहिंजे लाइ दुआ घुरियां या त तूं हिन ते सब्र कर। त पोइ हुन चयो त ही दुनिया त फ़ानी आहे, आरज़ी आहे। अगरि जे मूंखे हमेशह वारी जन्नत मिलंदी जंहिंमें मूंखे हमेशह रहणो आहे त हू बहितर आहे त मूंखे ही बीमारी रहे। तव्हां बसि मुंहिंजे लाइ इहा दुआ घुरो त हिन बीमारी जी कैफ़ियत में आउं पंहिंजा कपिड़ा न लाहे छॾियां। पोइ अल्लाह जे हबीब हुन लाइ इहा दुआ घुरी त हू जॾहिं बि उन कैफ़ियत में ईंदी हुई त पंहिंजा कपिड़ा न लाहींदी हुई। असांजो ही दुनियावी इम्तिहान सब्र ऐं शुक्र जी बुनियाद ते आहे। हर जॻह ते असांखे किथे सब्र करिणो थो पए, किथे शुक्र करिणो थो पए। अॻे मुसलमान हुजण जो मतिलबु ही सम्झो वेंदो हो त पंहिंजी जान, माल, इज़त, आबरू, दीन इस्लाम ऐं तबलीग अल्लाह जी राह में क़ुर्बान कजे, ऐं उन कम में जेको कोताही कंदो हो तंहिंखे नादान सम्झो वेंदो हो। पर अफ़सोस जो अॼु जा मुसलमान त सॾायूं था पर दीन जूं ॻाल्हियूं अखियुनि सां मिटिजी ॾिसी रहिया आहियूं, पोइ बि असां उन तरफ़ ध्यानु नथा ॾियूं। जेको दीन असांजी हयाती जो असल मक़सदु हो तंहिंखे छॾे असां ज़लील ऐं ख्वार थी रहिया आहियूं। अञा बि वक़्तु आहे असां इस्लाम जी ॾिनल हिदायतुनि ते अमल करियूं त को बि शक नाहे जो अल्लाह ताला जी सिफ़त ऐं रहमी जोश में अची असांखे दुनिया जी ख़ुशी नसीब थी वञे। दुनिया जूं ज़रूरतूं बि इंसान सां गॾु आहिनि जेके पिणु पूरियूं करणियूं आहिनि, पर दीन जे कम खे अहम सम्झी उन लाइ कुझु वक़्तु कढणु ज़रूरी आहे। अल्लाह पाक मूंखे, अव्हांखे, बल्कि जमी मुसलमाननि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।